अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां ज़ाहिद अली फ़हीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, उम्मीद आहे तव्हां दोस्त सभु ठीकु हूंदा ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों, अॼु जी हिन वीडियो में ॻाल्हि करण वारा आहियूं सोप सीरियल ड्रामा तकरार जे बारे में। दोस्तों, तकरार ड्रामे जे सेट ते तमामु सिंध जा बहितरीन नाले वारा अदाकार पहुची चुका आहिनि ऐं तकरार ड्रामे जी तेज़ीअ सां रिकॉर्डिंग हली रही आहे। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कहिड़ा कहिड़ा अदाकार पहुची चुका आहिनि तकरार ड्रामे जे सेट ते, जीअं त मुनीर सियाल, लाला रफ़ीक ज़हूर, गुलाम नबी भंड, हाजन तीवणो, चौधरी असगर फ़हीम, ज़ाहिद सदीकी, खादिम हुसैन फ़हीम, सत्तार नोहाणी, अज़ीज़ कमराणी, सैयद मुनवर शाह। दोस्तों, इन्हनि खां अलावा काफ़ी सिंध जा बहितरीन नाले वारा अदाकार सेट ते पहुची चुका आहिनि। दोस्तों, हिन ड्रामे जी तेज़ीअ सां रिकॉर्डिंग हली रही आहे। ही ड्रामो तमामु जल्द सिंध TV चैनल ते ऑन एयर कयो वेंदो। दोस्तों, हिन ड्रामे जी तव्हां दोस्तनि खे इंतज़ारु आहे या न, इहो कमेंट में पंहिंजी राय जो इज़हार ज़रूरु ॾींदा कयो। दोस्तों, मां तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे जो राइटर बि नूर ज़हूर साहब आहे ऐं हिन ड्रामे में तमामु सिंध जा बहितरीन नाले वारा अदाकार पिणु कमु करे रहिया आहिनि। दोस्तों, हिन ड्रामे जो डायरेक्टर आहे चौधरी असगर फ़हीम ऐं खादिम हुसैन फ़हीम। दोस्तों, उम्मीद कयां थो तव्हां दोस्तनि खे ही वीडियो पसंदि आई हूंदी। जेकॾहिं तव्हां दोस्तनि खे ही वीडियो पसंदि आई आहे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कंदा ऐं कमेंट में पंहिंजी राय जो इज़हार ज़रूरु ॾींदा। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हां दोस्तनि खे ख़ुशि रखे, सलामत रखे।